नाज़रीन, हैदराबाद में लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे। शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 12 खां 14 कलाकनि जी लोड शेडिंग शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहरनि सां गॾु कारोबार भी सख़्त मुतासिर थियो आहे। पेश आहे सलीम अलहा जी रिपोर्ट। हैदराबाद और इन जे पसगिरदाई में लोड शेडिंग जो जिन बोतल में बंद न थी सघियो आहे। शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 12 खां 14 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई पई वञे, जे सबब शहरी अज़ाब जो शिकार आहिनि। घणमाड़ ऐं गुतियल आबादी वारनि इलाइक़नि में बिजली खां बग़ैर कीअं गुज़ारो थिए थो, उन बाबति उहे माण्हू ई ॿुधाए सघनि था। लोड शेडिंग साईं, पर सब आए ॾींहुं बिजली बंद, कहीं ट्रांसफार्मर धमाका दे तो, कहीं को मसलो लगो पिया। वॾा माण्हू एसियन में वेठा आहिनि। इन वणनि जी छांव, असां नंढा हूंदा हुआसीं इन वणनि जो सहारो वठंदा हुआसीं। अॼु वण असांजा सहारा थिया पिया आहिनि। इहो आहे, हाणे को वॾनि माण्हुनि में तो को हाल ही कोन्हे। हिते सभु एसियन में सुम्हिया पिया आहिनि। सोलर सिस्टम जी सहूलियतूं अथनि। हिते मरी त गरीब लोग भी हुआ, गरीब आवाम। ही गटरनि जी हालत ॾिसो, ही रोड रस्ता ॾिसो, पाणी जो बोचार लॻो पियो आहे। लोड शेडिंग आए ॾींहुं हर कलाक खां पोइ ॿ टे कलाक वही आहे, अचण जो नालो ही ना आहे। लोड शेडिंग अहिड़ो कमु करे छॾियो आहे जो हिकिड़ी त ही माना हिकु हुकूमत जे तरफ़ां ऐलानियल लोड शेडिंग आहे। इन खां अलावा जेका आहे माना हर कलाक में अधु कलाक में लाइट आहे ई कोन। असां कारोबारी माण्हू तमामु घणा परेशान थी विया आहियूं। खीर जो असांजो कमु आहे हिते, ऐं 2-3 मण खीर हूंदा आहिनि रोज़। असांखे वॾी फ़िकिर हूंदी आहे। 100, 200, 500 जूं बर्फ़ूं हणी हणी असां थकिजी पिया आहियूं। लोड शेडिंग आहे। सुबुह जो जे राति जो सुम्हूं था तॾहिं बि लाइट कोन्हे, जे राति सुबुह जो उथूं था तॾहिं बि लाइट कोन्हे, जे कारोबार ते अचूं था तॾहिं बि लाइट कोन्हे का। तव्हां ॾिसो पिया हिन वक़्तु बि लाइट कोन्हे का। ॿुधव न, लोड शेडिंग जो वॾो आज़ार आहे। हीअ हलंदड़ हुकूमत जेको वाइदो कयो त असां 3 सालनि जे अंदरि लोड शेडिंग खे मुकमल ख़तमु करे छॾींदासीं, उन ख़त्म करणु छॾियो, पर हाणे लाइट खे ई ख़त्म करे छॾियो अथनि। असांजो बिल साल थी वियो आहे, इहो 50,000 कॾहिं 30,000 ये जुर्माना लहनि ई नथा। बिजली आहे ई न, बसि रुगो बिजली हले ई नथी। रोज़ ट्रांसफार्मर फिसी थो पए, ट्रांसफार्मर ख़राब थो थिए, ऐं रुगो दंड जुर्माना वञूं था त हे दंड आहे, इहो जुर्मानो क्या करंट बिल आहे, बिल हाँ करंट बिल आहे, इहो न लहंदो। सम्झो बिजली आहे नाले जा बसि, बाक़ी बिल जाम मोकिलींदा या जो आधार बदल हणी ॾियो तव्हां हीअं कयूं। सम्झी मसइलो इहो ई आहे, ॿियो कुझु कोन्हे। ॿियो पाणी बि कॾहिं अचे क़िस्म जी बिजली हुजे, पाणी थो न साईं, पाणी जी तकलीफ़ धार। इहे बसि मसइला आहे। बसि असांजो मुतालबो इहो आहे कि माना लाइट ॾिनी वञे, टाइम ते त ॾिनी वञे न लाइट। 2-2, 3 कलाक लाइट बंदि आहे। ग़रीब माण्हू, गर्मी लॻी पई आहे एॾी सारी, केॾांहुं वेंदा ग़रीब माण्हू। असां घणी मर्द माण्हू आहियूं, ॿाहिरि निकिरूं था, ॿार बच्चा घर में वेठा आहिनि, उहो त गर्मी में न ग़रीब। इहा बराबरि महिरबानी। इन लाइट में ॾिस, जंहिंमें ॾिस कॾहिं ट्रांसफार्मर सड़ी थो वञे, 24 कलाकनि में लाइट कुल हले थी, 12 कलाक थी हले, बिजली बंदि आहे, तारियूं सड़ियूं थी वञनि, 24 कलाक गर्मी में ॿार बच्चा असां वेठा आहिनि। महिरबानी करे असांखे लाइट खपे यार। वापदारनि जी बदमाशी आहे, छा कयूं। हुकूमत पाकिस्तानी वापदार ईअं सम्झो पंहिंजी सभु इहो कानून हलाए वेठा आहिनि, ऐं हुकूमत ऐं हिते माण्हू जेके आहिनि वापदारनि सां मिलियल आहिनि, प्राइवेट माण्हू, उहे उन्हनि खे चोरी करे ॾियनि था लाइटूं, पंहिंजो खांचो रखियो वेठा आहिनि। 3 कलाक थोड़े, हिते 12 कलाक जी लोड शेडिंग आहे न। हिते 2 कलाक ॾियनि था, 2 कलाक वरी लोड शेडिंग आहे। हिते असां वटि जेको आहे ट्रांसफार्मर आहे तो पूरियों, हिते हिकिड़ो ही आहे साम्हूं तव्हांजे नज़र थो अचे, ॿियो हिन पासे ॾांहुं ट्रांसफार्मर आहे। हाणे असां इहो जेॾी महिल इन ठका ॾिनो या जेको आहे सो बस्ट थियो, उन खां पोइ असां 35,000 रुपया जेको आहे हिननि खे ॾिना, तॾहिं जेको आहे सो ट्रांसफार्मर सही करे हणी ॾिनो। क्या लोड शेडिंग ॾाढो तंग करे छॾियो आहे। रुगो प्राइवेट माण्हू ऐं मसइलो मेन इहो आहे ट्रांसफार्मर जो। कंहिं महिल मसइलो, कंहिं महिल को मसइलो, 4-4 कलाक 5-5 कलाक बिजली आहे ई कोन्हे का। ऐं दुकानदारी हले ई कोन थी। 5-5 कलाक फ्रिज बंदि, बोतलूं आइस्क्रीमूं माण्हुनि जो ॻरियो वञनि, छा माण्हू करे। लोड शेडिंग सबब कारोबारी सरगर्मियों भी सख्त मुतासिर थी रहियूं आहिनि। त्यारनि खे वधंदड़ लोड शेडिंग जो नोटिस वठी इन मामले के हल करणु घुर्जे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन एजाज कोसो सां गॾु सलीम अला, मेरान टीवी न्यूज़, हैदराबाद।